अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त हलो था बिना देर पंहिंजे अपडेट जी तरफ़। त इन खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुंहिंजो आवाज़ु बदिल तव्हांखे इन करे लॻी रहियो आहे त कुझु ग़लति खाइण जे करे दोस्तों मुंहिंजो गलो वेहिजी वियो आहे, इन जे करे तव्हांखे आवाज़ु बदिल लॻी रहियो आहे। जी दोस्तों, त दुआ कयो त तमामु जल्द मुंहिंजी आवाज़ु सेट थिए। जी त दोस्तों हाणे हलूं था अपडेट जी तरफ़। जी त दोस्तों, तव्हां ॾिठो हूंदो मल्हार ऐं सारंग जे विच में तकरामी वधी वियूं ऐं हिक ॿिए जा दुश्मन ईअं सम्झ त जानी दुश्मन थी विया ऐं हू हिक ॿिए जो कंधु कुपण लाइ तयारु थी विया आहिनि दोस्तों। ॼण हिक ॿिए जा जानी दुश्मन हुजनि, रिश्तेदार न हुजनि, हिक ॿिए जा जानी दुश्मन हुजनि दोस्तों। त हुननि जी दुश्मनी जेका आहे त पाण में सोट आहिनि, सोटनि जो जहिड़ो ताज़ुल खां हलंदो ईंदो आहे दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे। ॿिए पासे दोस्तों मंठार राणीअ खां मोकिलणु आयो, छो त चईं त मां तोसां आख़िरी चकर मिलणु आयो आहियां, पोइ मां बालाज खान जे अहिड़े कम सां निकिरंदुमि जो तोखे अंदाज़ो ई न आहे। तंहिं ते हुनखे राणी सम्झाइण जी कोशिशि कंदी आहे त बाबा जा नाजाइज़ कम न कर त बहितरु आहे। तंहिं ते मंठार चवंदो त जेकॾहिं तुंहिंजे बाबा जा मां कम न कयां त हू मूंखे पंहिंजी नौकरीअ मां हटाए छॾींदो ऐं तुंहिंजो दीदार मुंहिंजे लाइ माना सभ खां वॾी अहमियत आहे, मां सभु कमु करे सघां थो। शेर दिलि हिकु भेरो ॿीहर पंहिंजे चाचे ते ॾमिरिजी पियो ऐं चए त जेकॾहिं तूं मूंखे ज़िद न करी आहे त मां हुन वॾेरनि जे हथां ज़लील न थियां। हू मूंखे टके जो माण्हू सम्झणु लॻा आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।